नाज़रीन तव्हां खे हिकु अफ़सोसनाक ख़बर खां आगाही ॾींदा आहियूं त क़नरी वेझो रोड हादसो थियो आहे जंहिं जे नतीजे में 2 ॼणा फोत केतराई ज़ख़्मी थी पिया आहिनि। रसूलाबाद वटि पोरहितनि सां भरियल ट्रैक्टर ट्राली क़लटी थी पई आहे जंहिं जे नतीजे में 2 ॼणा मारिजी विया आहिनि। अवांखे ॿुधायूं त हादसे में केतिरनि पोरहितनि जे ज़ख़्मी थियण जा इतला पिणु आहिनि। अवांखे अफ़सोसनाक ख़बर बाबति आगाही ॾींदा हलूं त सिंध जे रोडनि ते मौत जो रक़्स बरक़रार आहे। क़नरी वेझो ही अफ़सोसनाक वाक़ियो पेश आयो आहे जिते मज़दूरनि सां भरियल ट्रक क़लटी थी पई आहे। ट्रक क़लटी थियण जे नतीजे में 2 पोरहित मारिजी विया आहिनि जॾहिं त केतिरनि ई पोरहितनि जे फौत थियण जा इतला पिणु मिली रहिया आहिनि। अवांखे ॿुधायूं त इमदादी कार्रवाई शुरू कई वियूं आहिनि। अवांखे अहम ख़बर बाबति आगाही ॾियूं पिया त क़नरी वेझो ही रोड हादसो थियो आहे जंहिं जे नतीजे में 2 ॼणा मारिजी विया आहिनि जॾहिं त केतिराई ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। इहो पिणु ॿुधाए पियो वञे त जेका ट्रैक्टर ट्राली हुई उन ते मज़दूर हुया, पोरहित वेठा हुया। पोरहितनि जी जेका ट्राली हुई उहा क़लटी थी पई आहे। क़लटी थियण जे नतीजे में 2 पोरहित अजल जो शिकार थी विया आहिनि जॾहिं त केतिराई पोरहित ज़ख़्मी पिणु ॿुधाया पिया वञनि। नाज़रीन इन सां ख़बरुनि जो वक़्तु पंहिंजी पुॼाणी ते पहुतो। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट sindtv.news.net। हर वक़्तु अपडेट रहण